ताज़न खैरपुर बसां टंडो मस्ती में 5 ॾींहं अॻु नौजवान नारी के मुबैना कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण वारे मामले जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मनु मल नोटिस वरितो आहे। तफ़सील मालूम कयो था सैफ फलपोटो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, टंडो मस्ती थाने की हद बिटो चांडियो में 5 ॾींहं अॻु नौजवान नारी रुबीना उर्फ खालदा चांडियो के मुबैना तौर संदसि मामन सरियाम गोली हणी क़त्ल कयो वियो। वाक़े जो वीडियो जेको सोशल मीडिया ते वायरल थियण ते SSP खैरपुर के फौरी तलब कयो वियो आहे। सेशन जज हिदायतूं ॾींदे चयो आहे त वाक़े में मुलविस जेको जवाबदार आहे सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे 48 कलाकनि में समूरी रिपोर्ट सेशन कोर्ट में जमा कराई वञे। जॾहिं त मक़तूला रुबीना उर्फ खालदा चांडियो खे संदसि अज़ीज़ सदाम मुबैना तौर शादीअ जी लालच ॾेई पाण सां गॾु वठी वियो हो, पर बाद में ॻोठाणनि ऐं वारसनि जे दॿा पवण ते शाम जो ई खेसि वापसि आंदो वियो। वापसि अचणु शर्ती सूरत-हाल छिकाइण जो शिकार बणिजी वई। कुझु टाइम खां पोइ यानी कि संदसि मामे केसर ऐं सलीम ऐं ॿीणो मुबैना तौर हथनि खां झले ऐं बेरहमीअ सां पिस्तल जा फायर करे क़त्ल करे छॾियो हो। जिते मक़तूल रुबीना उर्फ खालदा चांडियो पंहिंजी जान बचाइण लाइ बार बार कसम खणी रहम जी अपील कंदी रही, पर मौजूदु समय माण्हुनि मां कंहिं बि मुदाख़िलत करण जी हिमत न कई, जंहिं सबबु जवाबदारनि खे खुलेआम जेको आहे सो गोलियुनि जो खाज बणायो। जॾहिं त इन सिलसिले में SSP खैरपुर पिणु जेको आहे सो सेशन जज जी जेको नोटिस खां पोइ कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। जॾहिं त जेका नौजवान नारी आहे उन्हनि खे क़त्ल कंदड़ ॿिनि जवाबदारनि संदसि मामनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त 5 वधीक जेके आहिनि उहे मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे ऐं संदसि जॻहियूं ऐं घर पिणु मुस्मार करे छॾिया आहिनि। सैफ, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।